जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं उमरकोट जे रहीम कॉलोनी में, जिते हिके घर जा जेके 7 भाती आहिनि, जेके अखियुनि जे नूर खां जेके आहिनि उहे महरूम आहिनि ऐं हुन जेको हाफ़िज़ क़ुरान बि कयो आहे। संदुसि हुन खां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त हुन जो छा चवणु आहे। नालो हाफ़िज़ मोहम्मद मांझी चन्ना, नूर जी रोशनी खां महरूम आहियूं। उन जे बावजूदि अल्लाह ताला जे फज़ल व करम सां क़ुरान शरीफ़ खे यादि कयो आहे। यादि करण जे वक़्त में दुश्वारियूं तमामु काफ़ी आयूं, पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला महिरबानी थियो, अल्लाह वारनि जूं निगाहूं थियूं, उन जे वजह सां जेको आहे सो क़ुरान पाक यादि करे वरितो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं वसवारनि खे जेको आहे सो अपील करियूं था त हू असांजे नूर जे लाइ कोशिशि कनि त अल्लाह ताला हुनखे ॿिन्ही जहाननि में कामयाबी ऐं कामरानी नसीब फरमाईंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करीमेना सल्ले अला मुहम्मदिन मुसलमानो खुशो गुजदी मलायन महीने में मोहम्मद मुस्तफा महबूब जाओ हिन महीने में। साईं मोहम्मद हाफ़िज़ मांझी चन्ना साहिबु असांजो रहायशी आहे ऐं साईं पंहिंजे हाफ़िज़ क़ुरान हुजण जे करे ऐं साईं जो हिकिड़ो मुनफ़रद किरत नायत ऐं हमद जो हिकिड़ो मुनफ़रद अंदाज़ हुजण जे करे हिते पूरे अमरकोट ज़िले में पंहिंजी अलॻि पहचान रखे थो। अफ़सोस ऐं इतफ़ाक़ आहे साईं पाण ऐं संदुन 6 ॿिया घर जा भाती मोहम्मद असलम बि आहे, मोहम्मद अकरम बि आहे, ग़ुलाम रसूल आहे, ॿाई नंढड़ी सारा आहे, हाफ़िज़ नाज़म आहे ऐं इहे जेके आहिनि ॿी हिकिड़ी अदड़ी आहे। इहे जेके आहिनि वीचारा शुरू खां वठी बचपन खां वठी जेके अखियुनि जहिड़े नूर खां महरूम आहिनि। हाफ़िज़ मांझी जेको चन्ना आहे ऐं उन जूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि जो जेको औलाद आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको असां वॾी मुश्किल खां जेको असां हाफ़िज़ क़ुरान बि कयो आहे ऐं असां सरहदी वारनि खां जेको इहा अपील था कयूं त जेको असांखे जो असांजे अखियुनि जो नूर आहे जेको असांखे मोटाए ॾिनो वञे। अवी गोस्वामी, टाइम न्यूज़, उमरकोट।